शमशू मूंखे इहो ॿुधाए त मूंखे जल्दी जल्दी हिते तो छो घुरायो आहे? मूं ॿुधो आहे त तुंहिंजी शादी ते थी वई आहे। हा इहो त वॾो फ़ैसिलो आहे, पर छो तोखे को एतराज़ आहे छा? एतराज़ अथम तॾहिं त पुछां पियो। मां त हैरान आहियां त इहो एॾो वॾो फ़ैसिलो तुंहिंजे घर वारनि कयो कीअं। ऐं हैफ़ त मूंखे तोते आहे, तो इहो रिश्तो चुपचाप क़बूल कयो कीअं? मूं वटि इनकार जी का ख़ासि वजह कोन हुई, ऐं इन जे लाइ चुप रहियसि। रुखसार, मुंहिंजो प्यार छा तुंहिंजी नज़र में का बि अहमियत नथो रखे? बहितरीन ज़िंदगी गुज़ारण जे लाइ प्यार काफ़ी न आहे हूंदो। बस तूं इहो सोचजांइ, राह वेंदड़ असां ॿ मुसाफ़िर हुआसीं जेके पंहिंजी मंज़िल ते अची ऐं अलॻि थी विया। मंज़िल असां ॿिन्हिनि जी मंज़िल का बि अलॻि न आहे। यादि रख, असां ॿिन्हिनि जी मंज़िल हिकु ई आहे, ऐं मुंहिंजी मंज़िल सिर्फ़ रुखसार तूं आहीं, तूं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, सभु रस्ता मुंहिंजे लाइ ओपरा हूंदा आहिनि, ऐं मां बेमंज़िल हूंदो आहियां। इहो त सच आहे त मां बि तमन्ना कई हुई तोसां गॾु रहण जी। पंहिंजे विच में हिकिड़ो वाइदो रखियलु हो, उन वाइदे जो भरम रखण जे लाइ मां पंहिंजे खानदान सां बग़ावत कयां, पर तुंहिंजी मुंहिंजी हैसियत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। छा इहा तोखे ख़बर नथी पवे त ज़मीन ऐं आसमान कॾहिं गॾु थिया आहिनि? जॾहिं तूं उफ़क़ जे हुन पार ॾिसंदीअ न, ऐं उभ ऐं धरती तोखे पाण में मिलंदे नज़र ईंदा। जंहिंखे उफ़क़ चवीं थो न, उहो त नज़र जो धोखो आहे। प्लीज़ हाणे कुझु थोरो वॾो थी, सचाईअ खे तस्लीम कर, रेशनल थी। तूं असांजे रिश्ते खे गौर करे ॾिसंदे न त मां शायदि सही थी चवां। मूंखे तोखां वधीक पाण ते कावड़ पई अचे त मूं तो जहिड़ी ख़ुदगर्ज़ बेवफ़ाई पत्थर दिल सां प्यार कयो। रुखसार, आई हेट यू यार, हेट यू। मूं सॼी जवानी तोते वेस्ट करे छॾी। अफ़सोस, केॾी वॾी ग़लती कई। कमाल है यार। ख़बर अथई त मुंहिंजो रिश्तो किथे थियो आहे? खान बहादुर फिरोज़ खान, तो नालो त ॿुधो हूंदो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।